आगाह कयो मूंखे गॾा मां स्टील टाउन थाणे जे हद समंदरी बाबा दरगाह लिंक रोड वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। आगाह कयूं पिया त लाश जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फौती जी सुञाणप न थी सघी आहे। ये अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। गॾा मां स्टील टाउन थाणे जे हद समंदरी बाबा दरगाह लिंक रोड वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त लाश खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया। गॾा मां स्टील टाउन थाणे जे हद समंदरी बाबा दरगाह लिंक रोड वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। लाश जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फौती जी सुञाणप न थी सघी आहे। गॾा स्टील टाउन थाणे जी हद समंदरी बाबा दरगाह लिंक रोड वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे, जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी आहे। लाश जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया। गॾा मां स्टील टाउन थाणे जे हद समंदरी बाबा दरगाह लिंक रोड वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। लाश जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फौती जी सुञाणप न थी सघी आहे।